पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी सां बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुख्ती अहम मुलाकात दौरान बलूचिस्तान सूबे में जारी तरक्याती मनसूबन बाबत तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। वॾे वज़ीर सूबे में हलंदड़ मनसूबन के अगराई अवामी भलाई के स्कीमुन ऐं तरक्याती कदमन बाबत आगाही ॾिनी। ॿिन्हिनि अॻवाननि सूबे के मजमूई सूरतहाल ऐं तरक्की के अमल के वधीक तेज़ करण बाबत पिण ख़्यालनि जी ॾे वठि कई। ईरान जा विचोबर में अमेरिका के 6 फौजी अड्डन ते मिसाइलन सां हमला। इसराइल जा शहर भी निशाने ते। ईरान 450 मिसाइलन ऐं 1000 खां वधीक ड्रोन सां हमला किया। ईरान बहरीन इराक अमारात ऐं कुवैत में अमरीकी फौजी अड्डन के निशानो बनायो वियो। इसराइल के मुख़्तलिफ़ शहरन ते मिसाइल हमला। इसराइली वज़ीर-ए-आज़म नेतन्याहू जी ऑफिस ते भी हमलो। इसराइल जो चवण है त हमले में को भी जानी नुक़सान ना थियो। रियाज़ में अमरीकी सफ़ारती खाने ते भी ड्रोन टकराइण बाद डिप्लोमेटिक क्वार्टर्स में भी धमाका ॿुधा विया। सऊदी बचाव वज़ारत जो चवण है त रियाज़ ऐं अल-खुर्ज में शहरन वेझो 8 ड्रोन्स तबाह किया। बाज़ारन इनकलाब जो बहरीन में अमरीकी अड्डे ते ड्रोन्स ऐं मिसाइलन सां हमलो। कमांड ऐं हेडक्वार्टर्स के निशानो बनाइण जी दावा। कतर के बचाव वज़ारत जो चवण है त कतर के हदन में दाख़िल थींदड़ ईरान जा 98 बैलिस्टिक मिसाइल ऐं 24 ड्रोन तबाह करे छॾिया। अमरीकी सेंट्रल कमांड पारां ईरान के विच हमलन में 6 अमरीकी फौजन के मारिजण की तस्दीक। अमरीका के 5 पंहिंजे शहरन के विचोबर के 16 मुल्कन में फौरी तौर निकरण की हिदायत। कैनेडा भी दुबई में पंहिंजे शहरन के निकरण की हिदायत करे छड़ी। अमरीकी सेनेट काम जो ॿुधायो त अमरीकी फौज उन 2 फौजन के बाक़ियात भी हथ करे वरती है जेके लापता हुआ। बी फौजी ईरान के शुरुआती हमलन दौरान मारिजी विया हुआ। अफगान तालिबान ऐं फितनतुल ख़वारिज खिलाफ ऑपरेशन गज़बुल हक़ जारी। सिक्योरिटी सर्जन मूजिब पाक फौज कार्रवाई कंदे नगरहार खोगानी बेस तबाह करे छॾियो। जलालाबाद में एम्यूनेशन डिपो ऐं ड्रोन स्टोरेज भी तबाह। सिक्योरिटी ज़रिए जो चवण है त फितनतुल ख़वारिज ऐं अफगान तालिबान के हरमास के ते शिकस्त के मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ऑपरेशन गज़बुल हक़ हदफ़ हासिल करण ताईं जारी रहंदो। इसराइल के तेहरान में ईरानी सरकारी टीवी हेडक्वार्टर्स ते हमले की दावा। सरकारी नशरियात हेडक्वार्टर्स वेझो 2 धमाका ॿुधा विया। ईरान ते अमरीकी ऐं इसराइली हमलन में मारिजी वियलनि जो अंग 555 थी वियो। ईरानी हलाल अहमर के अख्तियारन जो चवण है त ईरान के 131 शहरन के निशानो बनायो वियो आहे। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनई जो क़त्ल आलमी कानून के भटकड़ी करार ॾेई छॾियो। ॻाल्हियुनि में अॻराई बावजूद ईरान ते हमलो कयो वियो। आयतुल्लाह ख़ामनई के शहादत वाक़े बाद फौरन ईरान के परॾेही वज़ीर सां राब्तो करे ईरान ते हमले की मुज़ाहमत कई ऐं सिफ़ारती हल ते ज़ोर ॾिनो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ जो सेनेट इजलास के खिताब संदसि चवण है त असां बेकडोर में ईरान के मसले के पुरअमन हल करण की भरपूर कोशिश कई। पाकिस्तान की कोशिशुनि बाबत ईरानी क़यादत चंगी तरह जाने थी। पाकिस्तान जोहरी तवानाई के बाबत पुरअमन इस्तेमाल बाबत ईरान के हक़ की हिमायत कई। मुंहिंजी अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो सां भी मुलाक़ात थी हुई। ईरानी एटमी हथियार न ठाहिण ते मुतफ़िक़ थी वियो हो। अमरीकी ईरान जा समूरा एटमी प्रोग्राम मुकम्मल ख़त्म करण चाहे थो।